बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवलनामला जो ॾींदड़ देह सारे रही न पचारे मिड़निया मेहरबान घणो। तमाम नाज़रीन के अस्सलाम वालेकुम। दिल जी गहराई सां सभिनीनि खे जुमे जूं खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। जुमे जो ॾींहुं भलारो ॾींहुं बाबरकत ॾींहुं ऐं रमज़ान जो पहिरियों जुमो। अॼु चोथें रोज़े में ख़ैर सां पाण सभु आहियूं। चोथों रोज़ो आहे ऐं पहिरियों ॾहों आहे जुमे ऐं जुमो आहे पहिरें ॾहें में पहिरियों जुमो रमज़ान जो। यकीननि सभु ॾींहं बरकतुनि वारा। ही महीनो बरकतुनि वारो, रहमतुनि जो महीनो, मग़फ़िरत जो महीनो, शिफ़ा जो महीनो ऐं तौबा जो दर खुलियल आहे। हिन महीने में अल्लाह तबारक व तआला खे जेतिरो थी सघे थो त पाण इबादतूं करे ऐं पंहिंजे रब खे रिझायूं, पंहिंजे रब खे राज़ी कयूं। जुमे जो ॾींहुं खोड़ सारियूं बरकतूं आहिनि हिन ॾींहं जे हवाले सां ऐं जुमे जे ॾींहं ते थी सघे थो त तव्हां सभु जंहिं जंहिं कम में मसरूफ़ हुजो ऐं कंटिन्यूअसली तव्हां दुरूद पाक जो विर्द कंदा हुजो, छाकाणि जो जुमे जे ॾींहं ते विर्द दुरूद शरीफ़ जो असांखे ताक़ीद कयो वेंदो आहे ऐं चयो वेंदो आहे त बहितर खां बहितर आहे त जेकॾहिं असां पहिरीं निमाज़ अदा कयूं था उन वक़्त खां वठी सिज लथे जी निमाज़ ताईं असां दुरूद पाक जो ज़िक्र कंदा रहूं। नाज़रीन, अॼु हिन ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में पाण खोड़ सारनि टॉपिक्स जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त ॻाल्हियूं इंफॉर्मेटिव हुजनि तव्हां ताईं। जेका बि ॻाल्हि पहुचे उहा किथे न किथे को मसइलो आहे हुनजो तव्हांखे हल ज़रूरु मिली वञे। हिन प्रोग्राम में मूंखे ख़बर आहे त आलमदीन मौजूदु हूंदा आहिनि, अल्लामा साहब मौजूदु हूंदा आहिनि, मुफ़्ती साहब मौजूदु हूंदा आहिनि, नात ख़ान मौजूदु हूंदा आहिनि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ज़िक्र हिन महफ़िल में हूंदो ऐं हीअ महफ़िल तव्हांजी आहे, हीअ महफ़िल असांजी आहे, पाण सभिनीनि जी महफ़िल आहे। बहरान टेलीविज़न अज़मत रमज़ान जो ही जेको सेट सजायो आहे, हीउ जेको मंच सजायो आहे तमामु ख़ूबसूरत आहे ऐं तव्हां बि हिन प्रोग्राम में शामिलु थी सघो था। स्क्रीन ते ॾिनल नंबर हली रहियो आहे, तव्हां डायल करे सघो था। हिन प्रोग्राम में तव्हां भरपूर हिसो माणे सघो था। नाज़रीन, हिन अंगण खे अज़मत रमज़ान खे कीअं ख़ूबसूरत बणायो आहे अव्हांखे ॿुधाईंदी हलंदसि त हिन अज़मत रमज़ान खे ख़ूबसूरत बणायो आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट। हमेशह खां नाज़रीन नालो आहे हिकु एतमाद जो, हमेशह खां नालो आहे हिकु भरोसे जो ऐं उन खां अलावा हिन अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे रंग ज़िंदगी जो ऐं रंग तमामु हसीन हूंदा आहिनि, ख़ूबसूरत हूंदा आहिनि। ज़िंदगी जा रंग ईअं ई ख़ूबसूरत हूंदा आहिनि। तव्हां पंहिंजे घरनि खे बि ईअं ई ज़िंदगी जे रंगनि जी ख़ूबसूरत बणाए सघो था। नाज़रीन, उन खां अलावा असां सां सहकार मौजूदु आहे टैंग ठाहिण वारनि जो, एनर्जेटिक रमज़ान एनर्जेटिक ड्रिंक ऐं टैंग जी जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त वाइटामिन सी सां भरपूर आहे, वाइटामिन डी सां पिणु भरपूर आहे ऐं टैंग जी ड्रिंक ज़िंक सां पिणु भरपूर आहे। नाज़रीन, उन खां अलावा अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे कोई हक़ीक़ी ज़ाइको, हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो असां सां सहकार मौजूदु आहे, स्पॉन्सरशिप मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां। मौज मस्ती तफ़रीह जी दुनिया उन खां अलावा वाइटल पियो ज़िंदगी जियो ऐं उन खां अलावा आहे फॉर मी, बाक़ी सभु ॿियनि जे लाइ, फॉर मी मुंहिंजे लाइ। ऐं उन खां अलावा नाज़रीन JS बैंक जो सहकार मौजूदु आहे। JS बैंक क्रेडिट कार्ड सां पंहिंजे ख़र्चनि जे मसइलनि खे अव्हां आसानी सां हल करे सघो था ऐं JS बैंक वधणो आहे अॻिते। नाज़रीन, उन खां अलावा सहकार असां सां मौजूदु आहे टपाल मेज़बान जो, सिंध जी मेज़बानीअ जो राज़ टपाल मेज़बान। हिन तरफ़ असां सां असलम साहब मौजूदु आहिनि ऐं ज़बरदस्त असांजो किचन आहे, ढाबो ॾाढो ज़बरदस्तु आहे। हिते असां मेज़बान चांहि ठाहींदासीं, मेज़बान चांहि सां असां महज़ूज़ थींदासीं। तव्हांखे भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम, जुमे जूं तव्हांखे बि मुबारक हुजनि। ठीकु आहियो? ख़ैर मुबारक, तव्हां ठीकु आहियो? माशाअल्लाह, ज़बरदस्त। रोज़ा? हा, मां बिल्कुलु ठीकु आहियां। रोज़ा कीअं पिया गुज़रनि? शुक्र अल्लाह आसानी सां गुज़रनि पिया ऐं रीज़न छा आहे? मौसम ॾाढो सुठो आहे, टैंक असां सां गॾु आहे, एनर्जेटिक ड्रिंक आहे। कुदरत जा बसि असांजे मथां रहम करम आहिनि असांजा। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां ठीकु चई रहिया आहियो नाज़रीन। उन खां अलावा हिन तरफ़ असांजा मुअज़्ज़िज़ महिमान असां सां गॾु आहिनि। ऐं चाहींदसि त तारीफ़ जी तरफ़ ऐं अॻियां वधां। मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। जुमे जो अॻे खोड़ सारी मुबारकूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह। नाज़रीन, उन खां अलावा असां सां मौजूदु आहिनि हिन अंगण में अॼु यानी ख़ूबसूरत आवाज़ जंहिंखे ॿुधी पाण यकीननि महसूसु थींदासीं, कारी मोहम्मद नौमान सियाल नड़ो असां सां मौजूदु आहे। तव्हांखे आउं भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, उन खां अलावा असां सां मौजूदु आहिनि ग़ुलाम सरवर उबैदी नात ख़ान आहिनि। तव्हांखे बि मां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। ऐं उन खां अलावा असां सां गॾु मौजूदु आहिनि अज़मत रमज़ान में इकरा जोयो नात ख़ान आहिनि। इकरा जोयो तव्हांखे मां भली कार चवां थी। ऐं उन खां अलावा असां सां गॾु मौजूदु आहिनि युसरा नईम नात ख़ान आहिनि। तव्हांखे बि मां वेलकम चवां थी। अस्सलाम वालेकुम, सभु ठीकु आहियो?
माशाल्लाह जी, ज़बरदस्त। सो असां तव्हां खां शुरूआत कंदासीं ऐं आउं चाहींदसि त पहिरीं अव्हां तिलावत करियो। जी बिस्मिल्लाह। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم هو الله الذي لا إله إلا هو عالم الغيب والشهادة هو الرحمن هو الرحمن الرحيم هو الله الذي لا إله إلا هو الملك القدوس السلام المؤمن المهيمن العزيز العزيز الجبار المتكبر سبحان الله عما يشركون هو الله الخالق البارئ المصور له الأسماء الحسنى يسبح له ما في السماوات والأرض وهو العزيز الحكيم صدق الله العظيم सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। आमीन आमीन सुभान अल्लाह। शुरूआत प्रोग्राम जी तमामु ख़ूबसूरत थी आहे। नाज़रीन, असां वटि हूअं बि हिन अज़मत रमज़ान में घणा सारा टॉपिक हूंदा आहिनि ऐं माना असां जेकॾहिं तरबियत जी ॻाल्हि कयूं था त मां हमेशह चवंदी आहियां हिकिड़ो पर्टिकुलर हर ॾींहुं तरबियत जो हूंदो आहे, नो डाउट हर ॾींहुं तरबियत जो थिए थो, पर पर्टिकुलर हिकिड़ो ॾींहुं जुमे जो ऐं वरी पोइ रमज़ान उन में मुंहिंजे ख़्याल सां घणे खां घणो वालिदीन खे वक़्तु ॾियणु खपे पंहिंजे ॿारनि खे। हीअ तरबियत हूंदी आहे त ॿार दुनियावी तालीम ऐं वरी दीनी तालीम बि गॾोगॾु जेकॾहिं पिराइनि था त पोइ ॿार हिन तरह साम्हूं ईंदा आहिनि, निर्वार थींदा आहिनि। नाज़रीन, असां हिन प्रोग्राम में अॻियां वधूं था। मुफ़्ती साहब मौजूदु आहिनि। मुफ़्ती साहब, अॼु रमज़ान जो पहिरियों जुमो आहे, तव्हां कीअं बयानु फरमाईंदव? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।
एक माह मुक़द्दस माह रमदान अल मुबारक वरी जुम्मे जो ॾींहुं त ईअं सम्झो त बहितर खां बहितर अफ़ज़ल खां अफ़ज़ल सुभान आला अल्लाह, खां आला बेशक। छो त रमदान खां अलावा ई जेको जुमे जो ॾींहुं आहे उन जी पंहिंजी फज़ीलत आहे। अहादीस मुबारका जे अंदर बि जुमातुल मुबारक जी जुमे जे ॾींहं जी फज़ीलत बयानु थियल आहे। जुमे खे सभिनि ॾींहंनि जो सरदार ॾींहुं चयो वियो आहे बेशक बेशक। ऐं हिन खे टीं ईद बि चयो वियो आहे। जीअं हिकु ईद उल फितर, ईद उल अज़हा ऐं हिन खे ईद जो ॾिहाड़ो। ऐं जीअं हदीस शरीफ़ में आयो त हिकिड़े जुमे खां ॿिए जुमे ताईं जेके हिन विच में गुनाह थींदा आहिनि त हिकिड़ो जुमो जॾहिं बंदो अदा कंदो आहे वरी ॿियो जुमो ईंदो आहे अदा कंदो आहे त विच में जेके गुनाह सगीरा हूंदा आहिनि अलाह उहे माफ़ फरमाए छॾींदो आहे। ऐं जीअं सैयदना अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे नान मुस्लिमनि इहो चयो त तव्हांजे कलाम पाक में हिकु आयत आहे, जेकॾहिं उहा असांजे किताबनि में उहा नाज़िल थी आहे त असां उन ॾींहं खे ईद करे बल्हायूं हा। ग़ालिबन उहा आयत अल्यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। त सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त तव्हांखे ख़बर न आहे इहा आयत जंहिं ॾींहुं नाज़िल थी उहो असां वटि ॾींहुं ईद जो ई करे मल्हायो वेंदो आहे। इहा आयत जुमे जे ॾींहुं नाज़िल थी हुई ऐं हिन ॾींहं ते जेको आहे असां वटि ईअं उन ॾींहं जी अहमियत आहे जीअं ईद जे ॾींहं जी अहमियत हूंदी आहे। ऐं वरी रमदानुल मुबारक हुई अज़मतुनि बरकतुनि वारो ऐं वरी उन माह मुक़द्दस जो वरी जुमो ज़ाहिर आहे तमामु जुमनि खां अफ़ज़ल ऐं आला बणिजी वेंदो आहे। ऐं बिलख़ुसूस जुमे जे ॾींहुं मुंहिंजे नबी जो फ़रमान आहे त हिकिड़ी अहिड़ी सात ऐं हिकु अहिड़ी घड़ी आहे जंहिंमें बंदे जी दुआ क़बूल थींदी आहे। पोइ उलमा था फ़रमाइनि त उहा घड़ी या त जेको जुमे में ख़ुतबो ॾिनो वेंदो आहे ॿिनि ख़ुतबनि जे विच में जेका घड़ी हूंदी आहे उहा, या असर नमाज़ खां पोइ असर खां मग़रिब ताईं जेका वक़्तु आहे जुमे जो, इहा क़बूलियत जी घड़ी हूंदी आहे। जॾहिं आम जुमनि में इहा क़बूलियत जी घड़ी आहे त पोइ रमदान मुबारकम त यकीनी तौरु क़तई तौरु जेका इहा क़बूलियत जी घड़ी आहे जीअं ॿिनि जुमनि में हिन में उनखां वधीक यकीन ऐं क़तईअ सां चई था सघूं त इहा घड़ी क़बूलियत जी घड़ी आहे। ऐं तक़रीबन उहा घड़ी शुरू थियण वारी आहे जुमे जी, यानी असर जो वक़्तु, असर खां पोइ मग़रिब ताईं जेको आहे जेको इहो वक़्तु आहे इहो वक़्तु जेको आहे क़बूलियत जो वक़्तु आहे। इनखे गनीमत सम्झी इन में इहा दुआ घुरिजे त मुंहिंजा करीम रब दुनिया जा तमामु मामला आसान फरमा, असांजे लाइ आख़िरत जा मामला बि आसान फरमा, असांखे दुनिया जी मोहताजी खां बचाई आख़िरत जो सफ़र आसान फरमा। त हिन जुमे जे सदके इंशा अल्लाह ताला बेड़ा पार थी वेंदा। आमीन। मुफ्ती साहब ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां बयानु फ़रमायो आहे। ऐं आऊं हिन अज़मत रमज़ान में अॻियां वधंदा आहियूं त पोइ मां मुफ्ती साहब जिन खां इजाज़त वठी पोइ ई अॻियां वधंदी आहियां। सो मुफ्ती साहब टाइम थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, असां ब्रेक जी तरफ़ वधूं था। नाज़रीन, हिन अज़मत रमज़ान सां ख़ासि सहकार ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो मौजूदु आहे। हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। ऐं उनखां अलावा नेल्सन पेंट, तव्हां नेल्सन जी फ्री कलर एडवाइज़री सर्विस इस्तेमालु करे सघो था। नाज़रीन, उनखां अलावा असां सां सहकार टैंक जो मौजूदु आहे। टैंक भरपूर एनर्जेटिक ड्रिंक आहे। ऐं उनखां अलावा असां सां सहकार क्विज़ जो मौजूदु आहे, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। ऐं उनखां अलावा वाइल्ड वेंचर जो असां सां सहकार मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी दुनिया। नाज़रीन, उनखां अलावा असां सां सहकार मौजूदु आहे वाइटल जो, वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। ऐं उनखां अलावा सहकार फर्मी वारनि जो मौजूदु आहे, एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। ऐं JS वारनि जो असां सां सहकार मौजूदु आहे, JS बैंक खे वधिणो आहे अॻिते। ऐं उनखां अलावा टपाल मेज़बान जो सहकार सां मौजूदु आहे, सिंधी मेज़बानी जो राज़। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवांजी पंहिंजी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु महरान टेलीविज़न। नाज़रीन,
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवां थी। अज़मत रमज़ान में अज़मत रमज़ान सां सहकार ब्रूकवांड सुप्रीम डस्ट जो मौजूदु आहे। हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो ऐं हमेशह खां नालो आहे हिकु भरोसे जो। उनखां अलावा नेल्सन पेंट्स जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे। क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां तव्हां मशवरो पिणु करे सघो था ऐं पोइ पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था नाज़रीन। उनखां अलावा अज़मत रमज़ान सां सहकार टैंग वारनि जो मौजूदु आहे। टैंग एनर्जेटिक ड्रिंक एनर्जेटिक रमज़ान। उनखां अलावा नाज़रीन सहकार सां मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशीअ सां गॾु ऐं उनखां अलावा सहकार मौजूदु आहे वाइल्ड वेंचर जो मौज मस्ती ऐं तफ़रीह जी दुनिया नाज़रीन। उनखां अलावा असां सहकार वाइटल जो बि मौजूदु आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो ऐं उनखां अलावा असां सहकार फॉर्मी वारनि जो मौजूदु आहे। एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी ऐं JS जो बि सहकार मौजूदु आहे। JS बैंक वधिणो आहे अॻिते। टपाल मेज़बान जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे। सिंधी मेज़बानीअ जी सुञाण। असां अॻियां वधूं था ट्रांसमिशन जी तरफ़। असां सां गॾु मौजूदु आहे युसरा नईम नाज़ख़्वान आहिनि। युसरा नईम अव्हां खां असां ॿुधणु चाहींदासीं हम जी बिस्मिल्लाह कयो। सना गो पत्ता पत्ता है खुदाया दम बदम तेरा ज़मीनो आसमां तेरे हैं ये मौजूदो अदम तेरा दुनिया में तेरा खाके तेरे शिकवे करे या रब ताजुब है कि हम पर भी रहे लुत्फ़ो करम तेरा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़िए ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा अव्वल आखिर है बातिनो ज़ाहिर है अल्लाह हाफिज़ो नासिर है अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह कौनो मकाम में है अल्लाह दोनों जहां में है अल्लाह जिस्म में जान में है अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। माशाल्लाह इलाही ख़ूबसूरत आवाज़ तव्हांजो। माशाल्लाह इलाही ज़बरदस्त तव्हांजो आवाज़ आहे युसरा। नाज़रीन असां अॻियां वधूं था ऐं रमज़ान आहे रोज़ो आहे यकीनन गलो बि ख़ुश्क थी वेंदो आहे पर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो या अल्लाह तबारक व तआला जो जॾहिं ज़िक्र करियूं था त यकीनन उनमें हिकिड़ो सुरूर ज़रूरु पैदा थींदो आहे। असां अॻियां वधूं था। असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ग़ुलाम सरवर उबैदी ऐं ग़ुलाम सरवर उबैदी अव्हां खां असां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाह कयो तव्हां। सब गाल्हि नसीब जिया है
सब गाल नसीब जिया जंखे बे घुराए मदनी उहा मरेज़ी हबीब जिया है सब गाल नसीब जिया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह चवे दिल थी हुंजे सामो सदा सरदार जो रोज़ो चवे दिल थी हुंजे सामो सदा सरदार जो रोज़ो हबीबे कुबरिया सोहणे मिठे मन ठार जो रोज़ो सदाएं साह खे सिका कबे सिक में नकाल कया सदाएं साह खे सिका कबे सिक में नकाल कया हुंजे अखियन लॻिया हरदम अड़ियन आधार जो रोज़ो चवे दिल थिए हुंजे सामो सदा सरदार जो रोज़ो लिखो मखदूम ठटविया पंजे प्यारे किताब अंदर लिखो मखदूम ठटविया पंजे प्यारे किताब अंदर इबादत आॾसण प्यारे पिरी पगदार जो रोज़ो चवे दिल थे हुंजे सामो सदा सरदार जो रोज़ो आसारे देह जे लाए डाहिरे ने मत नबी निर्मल आसारे देह जे लाए डाहिरे ने मत नबी निर्मल आगम लाहिंदो गमगीनन सदा गम ख्वार जो रोज़ो चवे दिल थे हुंजे सामो सदा सरदार जो रोज़ो सब्ज़ गुंबज वारो साईं सहारो बेसहारन जो सब्ज़ गुंबज वारो साईं सहारो बेसहारन जो करार कलब आसाईं इदरीस साह सिंगार जो रोज़ो चवे दिल थे हुंजे सामो सदा सरदार जो रोज़ो हबीबे कुबरिया सोहणे हबीबे कुबरिया सोहणे मिठे मन ठार जो रोज़ो सुभान अल्लाह नाज़रीन असां
अॻियां वधूं था ब्रेक जी तरफ़। ब्रेक जो टाइम थी वियो आहे ऐं अज़मत रमज़ान खे स्पॉन्सर कयो आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट। हमेशह का नालो आहे हिकु एतमाद जो, हमेशह का नालो आहे हिकु भरोसे जो। ऐं उनखां अलावा सहकार मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो। ऐं नेल्सन पेंट जी ख़ुसूसियत इहा आहे त 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां घटि पेंट जे मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघो था। नाज़रीन, उनखां अलावा सहकार मौजूदु आहे टैंग जो। ऐं टैंग ज़बरदस्त एनर्जेटिक ड्रिंक आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ फ्लेवर बि मौजूदु आहिनि। ऐं उनखां अलावा सहकार सां मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। वाइल्ड वेंचर मौज मस्ती ऐं तफ़रीह जी दुनिया। उनखां अलावा सहकार वाइटल जो मौजूदु आहे वाइटल पियो ज़िंदगी जियो। फॉर्मी वारनि जो सहकार सां मौजूदु आहे एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। ऐं उनखां अलावा JS बैंक जो सहकार सां मौजूदु आहे। तव्हां क्रेडिट कार्ड ठहिराए पंहिंजे तमामु मसइलनि खां आसानी सां उन्हनि खे हल करे सघो था ऐं उन्हनि खे आसानी सां फेस करे सघो था। ऐं नाज़रीन, उन सां गॾोगॾु सहकार टपाल मेज़बान जो मौजूदु आहे सिंधी मेज़बानीअ जी सुञाण। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वीर भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में। ऐं अज़मत रमज़ान खे ख़ूबसूरत कंहिं बणायो आहे, कंहिंजी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट। हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो ऐं हिकु भरोसे जो। उनखां अलावा सहकार सां नेल्सन पेंट्स जो मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो। ऐं उनखां अलावा सहकार टैंग जो मौजूदु आहे टैंग एनर्जेटिक ड्रिंक, वाइटामिन C वाइटामिन D ऐं भरपूर आहे ज़िंक सां। उनखां अलावा नाज़रीन, सहकार सां मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। वाइल्ड वेंचर जो असां सां सहकार मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी दुनिया। ऐं उनखां अलावा वाइटल जो असां सां सहकार मौजूदु आहे वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी वारनि जो सहकार सां मौजूदु आहे एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। JS बैंक जो सहकार नाज़रीन असां सां मौजूदु आहे। JS बैंक क्रेडिट कार्ड तव्हां ठाराए सघो था ऐं पंहिंजे ख़र्चनि जे मसइलनि खे आसानी सां हल करे सघो था। ऐं उनखां अलावा सहकार टपाल मेज़बान जो मौजूदु आहे सिंध जी मेज़बानीअ जी सुञाण। असां अॻियां वधूं था असांजी ट्रांसमिशन जी तरफ़। असां सां गॾु मौजूदु आहिनि मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब ऐं ॿिया तमामु नाज़ख़ान बि मौजूदु आहिनि। मुफ़्ती साहब, जेकॾहिं असां तरबियत जी ॻाल्हि करियूं था त हुन में मुंहिंजे ख़्याल सां वालिदेन जो त हिकिड़ो यकीनन वॾो कॉन्ट्रीब्यूशन आहे, हिकिड़ो रोल आहे। उनखां पोइ मुआशिरो अचे थो, उनजी तरबियत अचे थी, तालीम अचे थी। पर गॾोगॾु जेका वालिदीन जे विच में सिंक्रोनाइज़ेशन हूंदी आहे, वालिदेन जे विच में माउ ऐं पीउ जे विच में जेको ॻांढापो हूंदो आहे उनजो ॾाढो असरु थींदो आहे। त पंहिंजी ज़ाल जो मुड़ुस सां रवैयो ऐं हुनजे मुड़ुस जो हुनजी ज़ाल सां रवैयो, उन बाबति आउं चाहींदसि त अॼु जे ॾींहुं ते तव्हां बयानु फ़रमायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॿारड़ो जो पहिरियों जेको तरबियत जो घर आहे उहो वालिदैन आहे। माउ जी हंज, वालिद जी शफ़क़त ऐं उनखां पोइ उन्हनि ॿिन्ही जो पाण में रवैयो। छो त ॿारड़ो हर ॻाल्हि खे नोट कंदो आहे, जीअं ॿुधंदो ईअं ई उहा ॻाल्हि पेश कंदो। त कोशिशि इहा हुजे त इंसान आहे, फितरत आहे, कॾहिं गर्मी कॾहिं सर्दी, कॾहिं तबियत में तलख़ी बि थिए थी। त इहे तलख़ियूं कोशिशि हुजे त ॿारनि जे साम्हूं न हुजनि ऐं उन्हनि खे महसूसु न करायूं वञनि। जेकॾहिं ॿारु इहा महसूसु थो करे त हमेशह जे लाइ उहो हिकु साइड थो थी वञे, या त वालिदा जी या वालिद जी। यानी ॿारु पोइ या त वालिदा जी साइड वठी वालिद खे माना उनजे दिलि में वेही थो वञे त मुंहिंजे वालिद जो रवैयो सही न आहे, या कॾहिं ईअं हूंदो आहे त मुंहिंजे वालिद त सही आहे, मुंहिंजी वालिदा जो जेको रवैयो आहे मुंहिंजे वालिद सां उहो सही न आहे। इन सां पोइ ॿार ते तमामु घणा असरात मुरतब था थियनि, जंहिंजे करे जिस्मानी तौरु ज़हनी तौरु ॿार ते जेके असर था थियनि उन में उनजो जिस्मानी ऐं ज़हनी तौरु उहो कमज़ोर बि थिए थो। लिहाज़ा इन्हनि शयुनि खां बचणु खपे। ऐं घर में जेकॾहिं का बि तलख़ी थिए त कोशिशि कजे त ॿारड़े खे साइड ते कजे, या का अहम ज़रूरी ॻाल्हि आहे ऐं ॿार जी एज जे हिसाब सां, उमिरि जे हिसाब सां हुनजे ॿुधण जे क़ाबिल न आहे त उनखे साइड ते कजे, या तन्हाई में
वेही करे उन मामले खे हल कयो वञे। ॿई यानी मर्द ऐं औरत त इहो बहितर अमल ऐं बहितर तरीक़ेकार आहे। जीअं ॾिसो त हसनैन करीमैन हा त उन्हनि खे परवरिश मिली सैयदा फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा जे गोद में, उन्हनि जे झोलीअ में। ऐं हज़रत शेर ख़ुदा हज़रत अली करम अल्लाह जल करीम जहिड़ा वालिद उन्हनि जा उतां तरबियत मिली त दुनिया जे लाइ हिकिड़ा उहे मिसाल बणिया। त हसनैन करीमैन जहिड़ी तरबियत, बचपन, वरी उन खां पोइ उन्हनि जी ज़हानत, उन्हनि जी फ़हम, समझदारी जो दुनिया उन्हनि जा मिसाल ॾींदा आहिनि। त जेकॾहिं तरबियत हुजे त ईअं जीअं हसनैन करीमैन जी हुई, जेके जन्नत जा जवाननि जा सरदार बणिया। उन्हनि जो किरदारु सैयदा फातिमत ज़हरा जे साम्हूं पेश थियण जो अदब, वरी हज़रत अली जे साम्हूं वरी सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगरि चयो उन्हनि खे तमामु घणी मोहबत ॾींदा, उन जे बावजूदि उन्हनि खे तरबियत अहिड़ी हुई जो अहिड़े अदब सां पेश थींदा हुआ जो सहाबा बि हसनैन खां अदब सिखंदा हुआ। इहो सॼो अदब जो कमाल आहे। बेशक बेशक मुफ्ती साहब। ऐं उन खां अलावा असां ॾिसूं था त असांजे हिन मुआशिरे में या त सुपीरियोरिटी कॉम्प्लेक्स वधीक आहे या इंफीरियोरिटी कॉम्प्लेक्स वधीक आहे, या त उहो घणो हली था वञनि ॾाढाई में, या त पोइ सफ़ा हिणाई वारी जेका कंडीशन हूंदी आहे उन में असांजे मुआशिरे जो अॼुकल्ह इन तरफ़ तमामु आहे। अच्छा नाज़रीन, उन खां अलावा असां हज़रत बीबी फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन जो ज़िक्र अॼु जी महफ़िल में कंदासीं, छो त पहिरें ॾहे में उन्हनि जो विसाल पिणु आहे। जी मुफ्ती साहब। 3 तारीख़ ते रमज़ानुल मुबारक जी 3 तारीख़ ते सैयदा तय्यबा ताहिरा आबिदा ज़ाहिदा आलिमा आमिला जेतिरा बि लक़ब सुहिणा लक़ब सैयदा खे ॾिना वञनि उहे उनखे सूहनि था, छो त हुनजो ज़ात ऐं कमाल ई अहिड़ो आहे, छो त हुनजी पैदाश ई सैयदा जी बेमिसाल आहे। जीअं हुज़ूर सैयद दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं राति मूंखे मेराज करायो वियो त आसमाननि जा सैर कराया विया, उन सां गॾु जन्नत जो सैर बि करायो वियो। पोइ जॾहिं मां जन्नत में दाख़िल थियुसि, मुंहिंजे दिलबर फरमायो त जन्नत में तमामु घणा वण ॿूटा ख़ूबसूरत आहे। हिकिड़ो ख़ूबसूरत ॿूटो जेको अछो नरम ऐं ख़ुशबूदार, उन खां वधीक को ॿियो मूं जन्नत में न ॾिठो। पोइ उन जो मां जेको आहे उन ॿूटे मझां गुल पटे करे हुज़ूर फरमाइनि था मूं खाधो, ऐं उन मां मुंहिंजे पुष्ट में जेको आहे कतरो ठहियो। ऐं जॾहिं मां मुंहिंजी मुलाक़ात हज़रत उम्मुल मोमिनीन ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा जेका मोमिननि जी पहिरीं पहिरीं रूहानी माउ आहे, जंहिंजूं वॾियूं वफ़ादारियूं, उन अम्मा ख़दीजतुल कुबरा जो विसाल बि माह रमज़ानुल मुबारक में जेका हुज़ूर जी पहिरीं घर वारी। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम था फरमाइनि त उहो पोइ नुत्फ़ो ख़दीजतुल कुबरा जे बतन में मुंतक़िल थियो ऐं उन ई मझां सैयदा फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा जी विलादत थी। हुज़ूर फरमाईंदा त हाणे जॾहिं मां मूंखे ख़्वाहिश थींदी आहे त मां जन्नत जी ख़ुशबू सूंघां त शमम त रीह फ़ातिमा, मां फ़ातिमा जे मथे मुबारक ते बोसो ॾींदो आहियां, चुमी ॾींदो आहियां त मूंखे जन्नत जी ख़ुशबू ईंदी आहे। हाणे जंहिंजो पैदाइश ई एॾी बेमिसाल हुजे ऐं मैदान महशर में जॾहिं मैदान महशर क़ाइमु थींदो ऐं सैयदा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे गुज़रण जो वक़्तु थींदो पुलसरात खां, त ऐलान कयो वेंदो, ए महशर में जेतिरा बि मौजूदु आहियो पंहिंजा कंध झुकायो, छो त हींअर सैयदा तय्यबा फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा जे गुज़रण जो टाइम आहे। ऐं बास इहो लिखियो आहे त छो त सैयदा फातिमत ज़हरा इहो घराणो ई अहिड़ो आहे जो दुश्मननि खे बि माफ़ करे छॾींदा, त ईअं न थिए जो उन टाइम इहो हुकुम थींदो त सभु पंहिंजा कंध झुकायो, ईअं न त जेके हुसैन आली मक़ाम खे शहीद करण वारा हुआ, जेके कातिल आहे, ईअं न त उहे सैयदा फातिमा खे ओॾी महिल इल्तिजाऊं कनि त असांखे माफ़ कर पंहिंजे साहिबज़ादे जो खून। इन जे करे रब जो हुकुम थींदो, छो त उन्हनि जे लाइ जहन्नम अल्लाह ताला वाजिबु करे छॾियो आहे कातिल हुसैन जे लाइ। इन जे लाइ इहो हुकुम थींदो त सभु पंहिंजा गर्दन झुकायो, कंध झुकायो, त जीअं कंहिंखे ख़बर ई न पए फातिमत ज़हरा जन्नत में दाख़िल थी। एतिरो ख़ूबसूरती बयानु आहे जो दिलि नथी चवे त हिते असां स्टॉप कयूं या अॻिते वधूं, पर प्रोग्राम आहे नाज़रीन
बेशक 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 मुफ्ती साहब अॼु तव्हां घटि टाइम ॾेई सघिया आहियो तव्हांजी आउं शुक्रगुज़ार आहियां मुंहिंजी इंटायर टीम शुक्रगुज़ार आहे तव्हां टाइम असांखे ॾिनो नाज़रीन असां अॻियां वधंदासीं ब्रेक जो टाइम थी वियो आहे अज़मत रमज़ान में अज़मत रमज़ान सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी हमेशह खां नालो आहे एतमाद जो हमेशह खां नालो आहे भरोसे जो नाज़रीन उन खां अलावा नेल्सन पेंट्स जो सहकार सां मौजूदु आहे तव्हां कंसल्टेंट सां पिणु राब्तो करे सघो था घर जे कलरिंग जे लाइ बेस्ट तव्हांजो कोई बि सम्झो पिया त असांजो डिसीजन कुझु बहितर न पियो थिए त कंसल्टेंट बि मौजूदु आहे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था इन तरह बि टैंक जो नाज़रीन असांजो सहकार मौजूदु आहे टैंक एनर्जेटिक ड्रिंक एनर्जेटिक रमज़ान ऐं उन खां अलावा नाज़रीन असांजो सहकार मौजूदु आहे कोइस जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो सहकार असां सां गॾु मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी दुनिया वाइटल जो सहकार बि असां सां गॾु मौजूदु आहे वाइटल चांहि पियो ज़िंदगी जियो फॉर्मी जो सहकार नाज़रीन असां सां गॾु मौजूदु आहे बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मौज जे लाइ JS बैंक जो असां सां सहकार नाज़रीन मौजूदु आहे JS बैंक खे वधिणो आहे अॻिते ऐं उन खां अलावा असां सां सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो सिंध जी मेज़बानीअ जी सुञाण काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजी इहा स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में आउं ॿीहर भलीकार चवां थी ऐं हिन वक़्तु ट्रांसमिशन लाइव हली रही आहे तव्हां पंहिंजे घरनि में टेलीविज़न स्क्रीन्स ते असांखे लाइव ॾिसी रहिया आहियो ऐं स्क्रीन ते ॾिनल नंबर हली रहियो आहे तव्हां डायल करे सघो था ऐं अज़मत रमज़ान में हिन साल तव्हां शामिलु थी सघो था थ्रू दी फ़ोन कॉल नाज़रीन अज़मत रमज़ान खे सहकार कंहिंजो मौजूदु आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट पंजाब जो ज़ाइको झलके थो BPS डस्ट में ऐं उन खां अलावा सहकार मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो नेल्सन पैंट गुज़िरियल 25 सालनि खां पंहिंजे सारिफ़ीन खे आला मयार जो पैंट फ़राहम करे रहियो आहे छो त नेल्सन पैंट खे ख़बर आहे त तव्हां लाइ तव्हांजो घरु सभ खां अहम आहे सभ खां ख़ासि आहे नाज़रीन उन खां अलावा असां सां सहकार टैंक जो मौजूदु आहे ऐं टैंक डिफरेंट फ्लेवर्स में मौजूदु आहे दस्तियाब आहे तव्हां आसानी सां कंहिं बि शॉप तां वठी सघो था नाज़रीन उन खां अलावा असां सां सहकार मौजूदु आहे क्विज़ जो ऐं क्विज़ वारा चवंदा आहिनि हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो नाज़रीन असां सां सहकार मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी दुनिया वाइटल जो असां सां सहकार मौजूदु आहे वाइटल चांहि पियो ज़िंदगी जियो फॉर्मी जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे फॉर्मी एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी ऐं उन खां अलावा सहकार मौजूदु आहे JS बैंक जो तव्हां क्रेडिट कार्ड ठहिराए सघो था ऐं पंहिंजे ख़र्चनि जे मसइलनि खे हल पिणु करे सघो था नाज़रीन उन खां अलावा असां सां हिकु ॿियो सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां टपाल मेज़बान जो ऐं टपाल मेज़बान जी जेकॾहिं ॻाल्हि कजे थी त स्लोगन ॾाढो सुठो आहे सिंध जी मेज़बानीअ जो राज़ सिंध जी मेज़बानीअ जी सुञाण सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु टपाल मेज़बान ऐं असलम साहब असां सां मौजूदु आहिनि तव्हां रोज़े में आहियो ऐं वरी चांहि बि ठाहींदव अॼु कहिड़ी चांहि ठाहींदव चांहि बि ठाहींदासीं अॼु टैंक बि गॾु माना ॿई शयूं ठाहींदासीं भई पोइ तव्हांखे चॉइस आहे जेका चांहि पियो या टैंक पियो बिल्कुलु बिल्कुलु तव्हां जी चांहि कहिड़ी ठाहींदव तव्हां चांहि मेज़बान टपाल सिंध जी सुञाण जेका आहे सो साईं मेज़बान ज़बरदस्त महिमाननि खे घुराए मेज़बान वाह सिंध जी सुञाण आहे मेज़बान सही असां मतिलबु महिमान गॾु कया न असांजे अंगण ते मेज़बान महिमान गॾु कया आहिनि ठीकु ज़बरदस्त नाज़रीन उन खां अलावा असांखे हिन वक़्तु जॉइन करे चुका आहिनि कारी मोहम्मद अली नक्शबंदी साहिबु तव्हांखे भलीकार चऊं था अस्सलाम वालेकुम रमज़ान जूं तव्हांखे खोड़ सारी मुबारकूं हुजनि ऐं जुमो बि आहे जुमे जूं बि खोड़ सारी मुबारकूं जी ख़ैर मुबारक नाज़रीन असां कारी मोहम्मद अली नक्शबंदी साहिब जिन जो हमेशह खां हिकिड़ो सहकार मौजूदु रहियो आहे पोइ हर जुमे जो प्रोग्राम हुजे या ट्रांसमिशन हुजे अज़मत रमज़ान में हिननि जो बहितरीनु सहकार मौजूदु हूंदो आहे सिर्फ़ु मां न पर मुंहिंजी मेरी समूरी टीम पूरी टीम शुक्रगुज़ार आहे आपकी नाज़रीन अॻियां वधूं था असां वटि नात ख़्वान मौजूदु आहिनि तव्हांखे ख़बर आहे त हीअ महफ़िल असां सजाई आहे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ज़िक्र असां ॿुधंदासीं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ज़िक्र सां असां महज़ूज़ थींदासीं ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आहे त
नेकी बुराई खे मिटाए छॾींदी आहे। जीअं चवंदा आहियूं न अपोज़िशन में शयूं हलंदियूं आहिनि, आलूदगी खे कोन मिटाईंदी आहे। असां साफ़ सुथरो रहंदासीं, माहौल खे साफ़ सुथरो कंदासीं त असां उन माहौल मां गंद किचिरो ख़तमु करे सघूं था, माहौल खे सुठो बणाए सघूं था। ईअं ई नेकी सां बुरायूं ख़तमु थींदियूं आहिनि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ज़िक्र हिन महफ़िल में हूंदो, सभु पाण महसूस थींदासीं उन ज़िक्र सां। असां सां मौजूदु आहे युसरा नईम खां असां नातिया कलाम ॿुधंदासीं ऐं युसरा नईम जो माशाल्लाह सां आवाज़ु तमामु सुठो आहे। जी आप बिस्मिल्लाह करें। हमें भी अपने जलवों का दीदार कर देना, हमें भी अपने जलवों का दीदार कर देना। लहद मेरी मदीने में मेरे सरकार कर देना, लहद मेरी मदीने में मेरे सरकार कर देना। हमें मालूम है हम मुँह दिखाने के नहीं काबिल, हमें मालूम है हम मुँह दिखाने के नहीं काबिल। तू फैले पंजतन बेड़ा हमारा पार कर देना, तू फैले पंजतन बेड़ा हमारा पार कर देना। जुबान इस वास्ते खामोश है, आका मैं आसी हूँ। जुबान इस वास्ते खामोश है, आका मैं आसी हूँ। मगर सदक़े में ज़हरा के करम एक बार कर देना, मगर सदक़े में ज़हरा के करम एक बार कर देना। कहाँ तक झिड़कियाँ खाए ज़माने की शहेबतहा, कहाँ तक झिड़कियाँ खाए ज़माने की शहेबतहा। ठिकाना हम गरीबों का सरे दरबार कर देना,
लहद मेरी मदीने में मेरे सरकार कर देना। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। असां अॻियां वधूं था। गुलाम सरवर उबैदी असांजे प्रोग्राम में मौजूद आहिनि। असां अव्हां खां ॿुधणु चाहींदासीं, छा ॿुधाईंदव? जी बिस्मिल्लाह कयो, काफ़ी ॿुधाईंदव तव्हां। रात रोई कयम मिंथ महबूब खे, रात रोई कयम मिंथ महबूब खे, ईअं लॻो ॼण त नाराज़ थियो कोन हो पांध पा ए अचण जी रुगो देर हुई, कुर्बदारनि जो परचण ॾुखियो कोन हो, रात रोई कयम मूं शर्म खां झुकाए विधो कंध खे, पाण मुर्की चयो कर सिधो कंध खे, मूं शर्म खां झुकाए विधो कंध खे, पाण मुर्की चयो कर सिधो कंध खे, तुंहिंजो खामियूं खताऊं कबियूं दर गुज़र, तुंहिंजो खामियूं खताऊं कबियूं दर गुज़र, आसरो छो त तो बि पलियो कोन हो, रात रोई कयम मिल्थ महबूब खे, ईअं लॻो ॼण त नाराज़ थियो कोन हो, रात रोई कयम। पोइ वॾे न्याज़ सां निविड़ पंहिंजो अखियूं, प्यार वारे जे पेरनि मथां मूं रखियूं, पोइ वॾे न्याज़ सां निविड़ पंहिंजो अखियूं, प्यार वारे जे पेरनि मथां मूं रखियूं, मुंहिंजे महबूब जा पेर विया ॿई पुसे, मुंहिंजे महबूब जा पेर विया ॿई पुसे, मूं बि पाणी अखियुनि मां उघियो कोन हो, रात रोई कयम मिल्थ महबूब खे, ईअं लॻो ॼण त नाराज़ थियो कोन हो, रात रोई कयम। दिल बि शुक्रान अल्लाह जा कया सव दफ़ा, दे दलाए ईद थी जंहिं ॾिसे ढव कया, दिल बि शुक्रान अल्लाह जा कया सव दफ़ा, दे दलाए ईद थी जंहिं ॾिसे ढव कया, चार भेरा चुमियो ॾेई चयमि ओ पिरी, चार भेरा चुमियो ॾेई चयमि ओ पिरी, मुंहिंजी दिल खे बि दिलदार ॿियो कोन हो, रात रोई कयम मिल्थ महबूब खे, ईअं लॻो ॼण त नाराज़ थियो कोन हो, रात रोई कयम। अर्ज़ कयो मूं ख़ता जो अगर आदमी, पर ख़ुदा वास्ते खस न तूं खादमी, साईं अर्ज़ कयो मूं ख़ता जो अगर आदमी, पर ख़ुदा वास्ते खस न तूं खादमी, मोहब मुर्की चयो अज़मी दिल जाए कर, मोहब मुर्की चयो अज़मी दिल जाए कर, लिस्ट मां तुंहिंजो नालो कटियो कोन हो, रात रोई कयम मिल्थ महबूब खे, ईअं लॻो ॼण त नाराज़ थियो कोन हो, पांध पाए अचण जी रुगो देर हुई, कुर्बदारनि जो परचण ॾुखियो कोन
न हो रात रोई कयम। सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। लेक्स्ट्रो आवाज़ गुलाम सरोवर उबैदी, तव्हांजो शुक्रगुज़ार आहियूं। तव्हां आया हो, टाइम ॾिनो, असांजी ट्रांसमिशन खे ख़ूबसूरत तव्हां बणायो। नाज़रीन, अज़मत रमज़ान में वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, ऐं सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो पंहिंजाइप जो ज़ाइको झलके थो BBS डस्ट में, ऐं उनखां अलावा सहकार मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो रंग ज़िंदगी जो, ऐं उनखां अलावा नाज़रीन सहकार मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो, टैंक तमामु एनर्जेटिक ड्रिंक ऐं एनर्जेटिक रमज़ान। नाज़रीन, उनखां अलावा सहकार मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु, ऐं उनखां अलावा सहकार मौजूदु आहे वाइल्ड वेंचर जो मौज मस्ती ऐं तफ़रीह जी दुनिया। वाइटल जो असां सां सहकार मौजूदु आहे वाइटल चांहि पियो ज़िंदगी जियो। फॉर्मी जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। ऐं JS बैंक जो असां सां सहकार मौजूदु आहे। JS बैंक क्रेडिट कार्ड तव्हां ठाराए सघो था, पंहिंजे ख़र्चनि जे मसइलनि खे आसानी सां हल करे सघो था। ऐं नाज़रीन, उनखां अलावा सहकार टपाल मेज़बान जो बि मौजूदु आहे। सिंधी मेज़बानीअ जी सुञाण सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु टपाल मेज़बान। अवां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जी पंहिंजी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं अज़मत रमज़ान में भली कार चवां थी। सही बुखारी जी हदीस आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां बयानु थियल आहे त जेकॾहिं तव्हां अल्लाह तबारक व तआला सां रुजू करणु चाहियो था, रब जे वेझो वञणु चाहियो था, त बहितरीनु ज़रियो आहे त तव्हां क़ुर पाक पढ़ो ऐं नमाज़ अदा कंदा रहो ऐं वक़्त सां नमाज़ अदा कंदा रहो। हूअं त मां सम्झां थी त असां किथे न किथे मिस करे वेंदा आहियूं, पर हीउ जेको भलारो महीनो आहे रमज़ान जो, त वधीक फोकस्ड असां हूंदा आहियूं त नमाज़ बि टाइम ते पढ़ी वञे, ऐं उनखां अलावा क़ुर पाक जो दौर बि कयो वञे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते। हूअं बि पाण दुरूद पाक पढ़ंदा रहंदा आहियूं, ऐं जुमे जो ॾींहुं आहे त यकीनन कसरत सां दुरूद पाक जो जेको विर्द आहे उहो अव्हां बि कंदा हूंदव। नाज़रीन, अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो, ऐं BBS हमेशह खां पाकिस्तान जे आला मयार जी चांहि आहे, आला मयार जी चांहि फ़राहम करे रहिया आहिनि BBS वारा। ऐं उनखां अलावा सहकार नेल्सन पैंट्स जो मौजूदु आहे। नेल्सन पैंट गुज़िरियल 25 सालनि खां पंहिंजे सारिफ़ीन खे आला मयार जो पैंट फ़राहम करे रहियो आहे। नाज़रीन, उनखां अलावा टैंग वारनि जो असां सां सहकार मौजूदु आहे। टैंग जा मुख़्तलिफ़ फ्लेवर्स आहिनि ऐं हर फ्लेवर पंहिंजे मयार सां बहितरीनु ज़ाइको फ़राहम करे थो। ऐं उनखां अलावा असां सां सहकार मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां। वाइल्ड वेंचर जो असां सां नाज़रीन सहकार मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो सहकार मौजूदु आहे वाइटल चांहि पियो ज़िंदगी जियो। फॉर्मी जो नाज़रीन असां सां सहकार मौजूदु आहे, ऐं फॉर्मी वारा बि ज़बरदस्त उन्हनि जो स्लोगन आहे, चवंदा आहिनि त एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। ऐं JS बैंक जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे। तव्हां क्रेडिट कार्ड ठाराए ऐं ख़र्चनि जा जेके बि मसइला थींदा आहिनि आसानी सां तव्हां उन्हनि खे हल करे सघो था। टपाल मेज़बान जो उनखां अलावा सहकार मौजूदु आहे। टपाल मेज़बान सिंधी मेज़बानीअ जी सुञाण। ऐं किचन असांजो मौजूदु आहे, असां वटि असलम साहब बि मौजूदु आहिनि। सो अॼु ज़बरदस्त कड़क चांहि असां पीअण वारा आहियूं इफ़्तारी जे टाइम ते। हा, कुझु देरि रहिजी वई आहे, बिल्कुलु बिल्कुलु कड़क ज़बरदस्त चांहि तयारु थींदी अॼु हिन अज़मत रमज़ान जे किचन में टपाल मेज़बान जी। नाज़रीन, असां अॻियां वधूं था। असां वटि नाज़खान मौजूदु आहे इकरा असां अव्हां खां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाह कयो तव्हां। आप पास करें, माइक पास करें जी। बिस्मिल्लाह। सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन महबूब मुहम्मद जा महबूब मुहम्मद जा
महबूब मोहम्मद जा मुरकड़ता माँ सदके अम्मा आयशा सिद्दीका जी सुई लहड़ता माँ सदके महबूब मोहम्मद जा मुरकड़ता माँ सदके अची अर्ज कयो अमड़ी साईं सुई मां विञाईया हो अची अर्ज कयो अमड़ी साईं सुई मां विञाईया हो सन्ही सुई लाई कमरो रोशन रोशन करण तामा सदके महबूब मोहम्मद जे मुरकण तामा सदके हो अची अर्ज कयो अमड़ी साईं सुई मां विञाईया हो सन्ही सुई लाई कमरो रोशन रोशन करण तामा सदके ओ मुझे मीर मोहम्मद जो सॼो शहर निरालो आ मुझे मीर मोहम्मद जो सॼो शहर निरालो आ जंहिं ज़ियारत कई हो तंहिं ज़ियारत तामा सदके महबूब मोहम्मद जे मुरकण तामा सदके ट्रांसमिशन जी तरफ़ ऐं असां सां गॾु मौजूदु आहिनि कारी मोहम्मद अली नक्शबंदी साहब असां उन्हनि खां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं जी बिस्मिल्लाह कयो छा ॿुधाईंदो तव्हां जी सुभान अल्लाह जी बिस्मिल्लाह करें वसल्लम अलैका या हबीबल्लाह मदीने से बुलावा आ रहा है मदीने से बुलावा आ रहा है मदीने से बुलावा आ रहा है मदीने से बुलावा रहा है मेरा दिल मुझसे पहले जा रहा है मेरा दिल मुझसे पहले जा रहा है और वहाँ मर्जी नहीं चलती किसी की वहाँ मर्जी नहीं चलती किसी की मदीने वाला ये बुलवा रहा है मदीने वाला ये बुलवा रहा है शबे फुरकत से दिल घबरा रहा है आका शबे फुरकत से दिल घबरा रहा है मदीना आपका याद आ
रहा है मदीना, आप का याद आ रहा है। नवासों का वो सदका बांटते हैं आका, नवासों का वो सदका बांटते हैं मेरे आका, नवासों का वो सदका बांटते हैं। ज़माना उनका सदका खा रहा है, ज़माना उनका सदका खा रहा है। और ये चक्की सैयदा की चल रही है, हाँ हाँ ये चक्की सैयदा की चल रही है, ये चक्की सैयदा की चल रही है। ज़माना जितना लंगर खा रहा है, ज़माना जितना लंगर खा रहा है। बुलाएंगे तुझे भी सरवरे दी, बुलाएंगे हमें भी सरवरे दी, इंशाअल्लाह बुलाएंगे हमें भी सरवरे दी। दिले में है मोद क्यों घबरा रहा है, मदीने से बुलावा आ रहा है, मदीने से बुलावा आ रहा है। आहा सुभान अल्लाह, माशा अल्लाह। इंतहाई ख़ूबसूरत कलाम। ऐं जॾहिं जॾहिं बि असां वटि कारी मोहम्मद अली नक्शबंदी साहब पढ़ंदा आहिनि, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ज़िक्र कंदा आहिनि, त असांजी महफ़िल तमामु घणी ख़ूबसूरत थी वेंदी आहे। नाज़रीन, असां ब्रेक जी तरफ़ वधंदासीं। शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे ऐं अज़मत रमज़ान के सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो BBS हमेशह खां पाकिस्तान जे आला मयार जी चांहि आहे। ऐं उन खां अलावा नेल्सन पेंट्स जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे। तव्हां नेल्सन जी फ्री कलर एडवाइज़री सर्विस इस्तेमालु करे सघो था। ऐं उन खां अलावा सहकार मौजूदु आहे टैंग ठाहिण वारनि जो, ऐं टैंग जंहिंमें वाइटामिन C आहे, वाइटामिन D आहे, ऐं ज़िंक सां बि टैंग भरपूर आहे। नाज़रीन, उन खां अलावा सहकार असां सां मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। ऐं उन खां अलावा सहकार वाइल्ड वेंचर जो बि मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी दुनिया। ऐं उन खां अलावा वाइटल जो सहकार मौजूदु आहे, वाइटल चांहि पीओ ज़िंदगी जियो। फॉर्मी जो नाज़रीन उन खां अलावा सहकार मौजूदु आहे, ऐं फॉर्मी वारा चवंदा आहिनि त एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। ऐं उन खां अलावा JS बैंक जो सहकार असां सां मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में तव्हां क्रेडिट कार्ड ठाराए सघो था ऐं आसानी सां ख़र्चनि जा जेके मसइला आहिनि उन्हनि खे तव्हां हल करे सघो था। नाज़रीन, उन खां अलावा सहकार टपाल मेज़बान जो मौजूदु आहे। सिंधी मेज़बानी जी सुञाण काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनीनि ॾिसंदड़नि खे आऊं दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। अज़मत रमज़ान में ऐं अज़मत रमज़ान ख़ूबसूरत ही सेट सजायल आहे। माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन आहे जेका हिन वक़्तु लाइव नशर थी रही आहे। तव्हां पंहिंजे टेलीविज़न स्क्रीन्स ते नाज़रीन असांखे लाइव ॾिसी रहिया आहियो ऐं स्क्रीन ते नंबर बि हली रहियो आहे। ऐं कोशिशि बि करियां पई त असां इंटरप्ट न करियूं। ऑब्वियसली हीअ जेका स्पेशल ट्रांसमिशन आहे, चाहींदासीं त हिन सभु जेका बि नातिया कलाम हलनि पिया, जेतिरो बि ज़िक्र हले पियो, अल्लाह तबारक व तआला जो जेतिरो ज़िक्र आहे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो जेको ज़िक्र आहे हुन पाण महसूस थींदा रहूं। ऐं अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो। नाज़रीन, केतिरियूं ई चाहियूं आहिनि जेके पाण खे बेस्ट चवराईंदियूं आहिनि, पर ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट सिंध जी पहिरियों नंबर चांहि आहे। ऐं उन खां अलावा नेल्सन पैंट्स जो सहकार नाज़रीन असां सां मौजूदु आहे। नेल्सन पैंट
जी ख़ुसूसियत इहा आहे त 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे जंहिंसां तव्हां घटि पेंट जे मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघो था। ऐं उन खां अलावा नाज़रीन सहकार टैंक जो असां सां मौजूदु आहे। रिफ्रेशिंग रमज़ान रिफ्रेशिंग ड्रिंक टैंक जी आहे। ऐं उन खां अलावा सहकार असां सां मौजूदु आहे क्विस जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। इन खां अलावा सहकार मौजूदु आहे वाइटल जो वाइटल चांहि पियो ज़िंदगी जो। नाज़रीन उन खां अलावा सहकार मौजूदु आहे फॉर्मी वारनि जो बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मुंहं जे लाइ। ऐं उन खां अलावा सहकार असां सां JS बैंक जो मौजूदु आहे। JS बैंक वधिणो आहे अॻिते। टपाल मेज़बान जो नाज़रीन असां सां सहकार मौजूदु आहे। सिंधी मेज़बानीअ जी सुञाण ऐं असम साहब असां सां मौजूदु आहिनि। ऐं ढाबो ॾाढो ज़बरदस्तु तव्हां सेट कयो आहे ऐं रोज़े जो टाइम फील थींदो आहे त जल्दी जल्दी गुज़रे थो या अञा टिको थी थो वञे। ज़िक्र में मुंहिंजे ख़्याल सां न फील थींदो आहे। लॻो पियो हूंदो आहे त हुनखे वक़्त जी ऐं टाइम जी ख़बर न पवंदी आहे छो जो अलाए जी धुन में बिल्कुलु बिल्कुलु तव्हां बि अॼु माना हिन महफ़िल मां बिल्कुलु महसूसु बिल्कुलु माशाअल्लाह जी ज़बरदस्त सुठो पढ़ियो आहे जंहिं बि पढ़ियो माशाअल्लाह ज़बरदस्त जी। असां अॻियां वधूं था। असां वटि आयल जेके मुअज़्ज़ज़ महिमान आहिनि उन्हनि खां असां नातिया कलाम ॿुधंदासीं। सदफ़ सियाल असांखे जॉइन करे चुकियूं आहिनि। सदफ़ सियाल तव्हां खां असां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा सभई दर्द दिल जा सभई दर्द दिल जा ओ लही सेत वेंदा ओ लही सेत वेंदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा। शायर त छा खूब फरमायो आहे। तक तन जो राहूं अखिणियूं थियूं रोअनि पल पल पिरिय लाइ तड़पे थो तन मन तक तन जो राहूं अखिणियूं थियूं रोअनि पल पल पिरिय लाइ तड़पे थो तन मन दिल बर दिलासा दिल बर दिलासा हो दुखी दिल खे ॾींदा हो दुखी दिल खे ॾींदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा सभई दर्द दिल जा सभई दर्द दिल जा हो लही सेत वेंदा हो लही सेत वेंदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा। अमां छा त ॼाणो फकियूं फ़र्क़ थींदियूं हक़ी मन जूं हरगिज़ दवाऊं न थींदियूं अवा छा त ॼाणो कफ़ियूं फ़र्क़ थींदियूं हक़ी मन जूं हरगिज़ दवाऊं न थींदियूं दीदार साईं लही दर्द वेंदा हो लही दर्द वेंदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा हो वणन की न की था केॾा बि प्यारा दिलकश दुनिया जा ही नज़ारा सारा हो वणन की न की था केॾा बि प्यारा दिलकश दुनिया जा ही नज़ारा सारा वञ नमास दिल जो वञ नमास दिल जो हो कोरींदा कपींदा हो कोरींदा कपींदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा सभई दर्द दिल जा सभई दर्द दिल जा ओ लही सेत वेंदा ओ लही सेत वेंदा महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा। अल्लाह माशाअल्लाह महबूब मुंहिंजा जॾहिं अंगण ईंदा हा सुभान अल्लाह। असां अॻियां वधूं था ऐं असां सां मौजूदु आहे मोहम्मद नौमान नड़ो असां सां मौजूदु आहे। हुनखां असां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी तव्हां बिस्मिल्लाह कयो।
मेरा टेलीविज़न जे डायरेक्टर साईं मुर्तज़ा मजबूर साईं जो जे मूंखे हर साल वांगुरु हिकु दफ़ो ॿीहर मूंखे हिन ख़सूसी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में मदू कयो। अल्लाह ताला मेरा टेलीविज़न खे उन जी सॼी टीम खे अञा मज़ीद तरक़ियूं अता फ़रमाए। आमीन सुम आमीन। माशाल्लाह सां जी तव्हां नातिया कलाम कहिड़ो नातिया कलाम पढ़ंदा? बिस्मिल्लाह कयो, बिस्मिल्लाह कयो। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन। कोई सलीका है आरज़ू का, कोई सलीका है आरज़ू का, न बंदगी मेरी बंदगी है, ये सब तुम्हारा करम है आका, ये सब तुम्हारा करम है आका, ये सब तुम्हारा करम है आका। के बात अब तक, के बात अब तक बनी हुई है, ये सब तुम्हारा करम है आका। किसी का एहसान क्यों उठाएं, किसी को हालात क्यों बताएं, किसी का एहसान क्यों उठाएं, किसी को हालात क्यों बताएं, तुम ही से मांगेंगे तुम ही दोगे या रसूल अल्लाह, तुम ही से मांगेंगे तुम ही दोगे, तुम्हारे दर से ही लो लगी है, ये सब तुम्हारा करम है आका। शायर क्या खूब फरमाते हैं, अमल की मेरे असास क्या है, बजुज़ नदामत के पास क्या है, अमल की मेरे असास क्या है, बजुज़ नदामत के पास क्या है, रहे सलामत तुम्हारी निस्बत, मेरा तो एक आसरा यही है, ये सब तुम्हारा करम है आका।
तुम्हारा करम है आका। सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। नौमान तमामु सुठो। नाज़रीन, वक़्त जो घड़ी बिल्कुलु बि असांखे इजाज़त नथियूं ॾियनि। असां ॻाल्हि कंदासीं मेज़बान जी। ऐं मेज़बान चांहि जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त ज़बरदस्त चांहि जो कप जी ज़रूरत पाण सभिनी खे पवंदी आहे। त मेज़बान चांहि ॾाढी ज़बरदस्त चांहि आहे। तव्हां इफ़्तारी ऐं सहरी में बि मेज़बान पी सघो था। नाज़रीन, असांखे तव्हां इजाज़त ॾींदव ऐं हिन अज़मत रमज़ान सां कंहिंजो सहकार अॼु मौजूदु रहियो ऐं ज़रूरु शेयर कंदी हलंदसि। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो नाज़रीन सहकार मौजूदु रहियो अज़मत रमज़ान सां। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। ऐं उनखां अलावा नाज़रीन सहकार मौजूदु रहियो नेल्सन पैंट्स जो। नेल्सन पैंट आलम मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगी जो। नाज़रीन, उनखां अलावा असां सां सहकार अॼु जी ट्रांसमिशन में मौजूदु रहियो टैंग जो। ऐं टैंग जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं था त तमामु रिफ्रेशिंग ड्रिंक आहे जेका तयारु थी रही आहे असांजे किचन में। ऐं टैंग जा डिफरेंट फ्लेवर्स आहिनि। असां ऑरेंज फ्लेवर असांजी समूरी टीम खे ॾाढो ज़बरदस्त लॻंदो आहे, पसंदि ईंदो आहे। सो असलम साहब टैंग तयारु करे रहिया आहिनि। नाज़रीन, उनखां अलावा असां सां सहकार मौजूदु रहियो अॼु जी हिन ट्रांसमिशन में। सहकार मौजूदु रहियो आहे क्वेस जो, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। नाज़रीन, उनखां अलावा सहकार सां मौजूदु रहियो आहे वाइल्ड वेंचर जो, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी दुनिया। नाज़रीन, उनखां अलावा सहकार सां मौजूदु रहियो आहे वाइटल जो, वाइटल चांहि पियो ज़िंदगी जियो। फॉर्मी जो सहकार नाज़रीन असां सां मौजूदु रहियो अॼु जी हिन ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में। बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मुंहिंजे लाइ इहो स्लोगन आहे फॉर्मी वारनि जो। ऐं JS बैंक जो नाज़रीन सहकार सां मौजूदु रहियो। JS बैंक क्रेडिट कार्ड सां पंहिंजे ख़र्चनि जे मसइलनि खे तव्हां आसानी सां हल करे सघो था। JS बैंक वधणो आहे अॻिते। नाज़रीन, उनखां अलावा सहकार असां सां अॼु जी हिन ट्रांसमिशन में मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो, सिंधी मेज़बानीअ जी सुञाण। अज़म साहब, तव्हांजी आउं थोराए थी आहियां। तव्हां असांखे टाइम ॾिनो, ज़बरदस्त चांहि तव्हां तयारु कई आहे मेज़बान जी। ऐं तव्हां टैंक तयारु करे चुका आहियो। ऐं हीअ जेको फ्लेवर आहे पंहिंजी सॼी टीम खे तव्हांखे ख़बर आहे त पसंदि ईंदो आहे। सो असां हिन फ्लेवर खे चूंड कयो आहे। नाज़रीन, हिन तरफ़ आयल मौज़िज़ महिमाननि जी आउं तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां। तव्हां सभिनीनि जी तव्हां टाइम ॾिनो, असांखे असांजी ट्रांसमिशन खे ख़ूबसूरत बणायो। हींअर मूंखे मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदव इजाज़त, पंहिंजी दुआउनि में रखंदव यादि। ऐं वेंदे वेंदे अव्हांजे लाइ नातिया कलाम जो तोहफ़ो हूंदो ऐं आवाज़ हूंदो। असांजी प्यारी भेण मौजूदु आहे युसरा नईम जो। जी युसरा, आपसे हम नातिया कलाम सुनना चाहेंगे लास्ट में। ऐं इहो तोहफ़ो हूंदो आहे असांजे तमामु नाज़रीन जे लाइ। जी बिस्मिल्लाह कयो। मेरे दिल की ज़मीं पर है कदम ज़हरा के बच्चों का, मेरे दिल की ज़मीं पर है कदम ज़हरा के बच्चों का, मेरी नस्लों पे है दस्ते करम ज़हरा के बच्चों का। हजारों कोशिशें कर ली ज़माने ने झुकाने की, मुझे झुकने नहीं देता भरम ज़हरा के बच्चों का, मुझे झुकने नहीं देता भरम ज़हरा। और ज़माने का कोई भी रंजू से रुसवा नहीं करता, ज़माने का कोई भी रंजू से रुसवा नहीं करता।
सुकूनत पाले जिस सीने में गम ज़हरा के बच्चों का, सुकूनत पाले जिस सीने में गम ज़हरा के बच्चों का। खुदा के फजल से इज़्ने ज़ियारत का शरफ पाया। खुदा के फजल से इज़्ने ज़ियारत का शरफ पाया। ज़हे क़िस्मत में देखाया हरम ज़हरा के बच्चों का। ज़हे क़िस्मत में देखाया हरम ज़हरा के बच्चों का। मेरे दिल की ज़मीं पर है कदम ज़हरा के बच्चों का। मेरी नस्लों पे है दस्ते कदम ज़हरा के बच्चों का।